अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार ऐं मां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, अफ़गान तालिबान रजीम जी बिना जवाज़ अगराईअ जो पाकिस्तान फ़ौज पारां भरपूर ऐं असराइतो जवाबु ॾिनो पियो वञे। उहो सिलसिलो जारी आहे। ऑपरेशन ग़ज़्ब लिल हल्क़ जो नालो ॾिनो वियो आहे। ऑपरेशन ग़ज़्ब लिल हक़ तहत नाज़रीन जेके कार्रवायूं थियूं आहिनि, जेके फ़ज़ाई ऐं ज़मीनी कार्रवायूं कई वयूं आहिनि, जे नतीजे में ॼाणायो पियो वञे त केतिरा ई तालिबान मारिजी विया आहिनि, केतिरी चेक पोस्टुनि खे तबाह कयो वियो आहे, केतिरी चौकियुनि खे तबाह कयो वियो आहे। हीउ सिलसिलो राति खां जारी आहे ऐं सिलसिलो तॾहिं शुरू थियो नाज़रीन जॾहिं अफ़गान तालिबान पारां सरहदी चौकियुनि ते बिना सबबु बिना कंहिं जवाज़ जे फायरिंग कई वई, जंहिंजो पाक फ़ौज भरपूर जवाबु ॾिनो। अव्हांखे यादि हूंदो नाज़रीन त हीउ पहिरियों भेरो न आहे थियो, उनखां अॻु बि केतिरा ई भेरा पाकिस्तान हर भेरे हिकु ज़िम्मेवार मुल्क जो, हिकु ज़िम्मेवार पाड़ेसरी जो सबूत ॾींदे बार बार अमुन जी ॻाल्हि कई, बार बार डायलॉग जी ॻाल्हि कई ऐं उहे मामरा डायलॉग जे पासे ॾे बि विया। असीं ॾिठोसीं त उन ते ॻाल्हियूं बि थियूं, नुक़्तनि ते इतफ़ाक़ बि थियो, पर बार बार उन्हनि ते थियल नुक़्तनि जी भञकड़ी हुजे, उन्हनि ते अमल न करणु हुजे ऐं बार बार जेके अगरायूं थियूं उनखां पोइ पाकिस्तान पारां भरपूर जवाबी कार्रवाई जो ऐलान बि कयो वियो ऐं ॼाणायो वियो त असीं भरपूर जवाबी कार्रवाई जो हक़ रखूं था। पर इन बावजूदि नाज़रीन जेका बिना जवाब जेका अगराई नज़र आई आहे उनजो जवाबु ॾिनो पियो वञे, पर उनमें बि तमामु घणी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। जेके उन सिलसिले में जेके यूनिवर्सल लॉज़ मौजूदु आहिनि उनजो ख़्यालु कयो पियो वञे ऐं जेका तमामु कैलकुलेटेड ऐं तमामु असांखे हीअ जेके मूव नज़र अचनि पिया, तमामु कैलकुलेटेड ऐं ज़िम्मेवार मूव असांखे नज़र अचनि पिया। बहरहाल हीउ सिलसिलो जेको आहे उहो अञा ताईं जारी आहे ऐं उन हवाले सां नाज़रीन गदिल क़ौमुनि पारां बि ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे ऐं उनखां सवाइ ईरान पारां इन में ट्रैकड़ीअ जी आछ कई वई आहे, चाइना पारां, सऊदी अरब पारां बि ॻणती जो इज़हार थिए पियो ऐं सहकार जो उन हवाले सां आछ बि थिए पई त कंहिं तरीक़े सां जेका हीअ छिकताण मुसलसल वधी रही आहे इन छिकताण खे घटि थियणु घुरिजे। उन ते नाज़रीन वधीक गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। जो कि पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे ॿिनि सीनियर डिप्लोमेट्स आलम बरोही साहब, GR बलोच साहब, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं मूंसां गॾु नाज़रीन दिफ़ाई तर्ज़ निगार आहिनि एयर वाइस मार्शल रिटायर्ड आबिद राव साहब वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि। आबिद साहब, GR साहब, आलम साहब, वहाँ सभी के भली कार, सभी की मेहरबानी वहाँ गुफ्तगू के लिए वक्त नो। राव साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करूँगी, क्या कहेंगे आप इस वक्त तक की सूरत हाल? मैंने थोड़ा सा इंट्रो में जिक्र किया, जो हमने बारहा अमन के हवाले से हमने कोशिशें की, अमन का पैगाम दिया, और लेकिन आप क्या समझते हैं कि अब क्या वजह बनी जो इन सारी कोशिशों के बावजूद ये एस्केलेशन मुसलसल बढ़ती रही और अब मामलात हालात इस नहज तक आ पहुँचे? देखिए नाजिया, बहुत बहुत शुक्रिया आपका। सबसे पहले तो मैं कहूँगा कि हमारी फॉरेन पॉलिसी बहुत फॉल्टी थी अफगानिस्तान के बारे में शुरू से ही। दूसरा, वो सब लोग, चाहे वो फॉरेन ऑफिस के हों, चाहे इस्टेब्लिशमेंट के हों, चाहे वो सियासतदान हों, उन्हें आज कौम से माफ़ी मांगनी चाहिए कि जिनको आपने पहचाना नहीं, उनको बिरादर इस्लामी अफगानी मुल्क और पता नहीं क्या क्या कह के इनको आपने गलत मराहत दी। आपने आज जो मरवजा कानून है दुनिया में सरहदी बाउंड्रीज को रिस्पेक्ट करने का, उसको आपने वायलेट किया। जब ये आए तो ज़ियाउल हक की हुकूमत थी यहाँ पे, उसने अपनी हुकूमत को तमाम देने के लिए इसको जिहाद का नाम दिया। फंड्स आए, वो जिस तरह बांटे गए, और हमारे मजहबी तंजीमों ने मुजाहिद भर्ती किए, दुनिया भर से कुछ क्रिमिनल्स आए, कुछ मर्सनरीज आए, कोई आए, उन्होंने यहाँ पे अफगान जिहाद में हिस्सा लिया। रूस अपनी वजह से वापस चला गया, लेकिन उस 10 साल के बाद जो यहाँ पिछले 40 साल से गंद है, ये उसका शख्साना है। हमने इन तालिबान को क्यों सपोर्ट किया? मतलब ये कोई कल्चरली सुपीरियर लोग थे, पढ़े लिखे लोग थे, जंगजू थे। ये वो लोग थे जो मदरसों के ग्रेजुएट थे, जिन्हें दुनिया का कुछ पता नहीं था। तालिबान को 96 में पाकिस्तान की मदद से इंस्टॉल किया गया। फिर जब 9/11 का वाक़या हुआ, इनको हमने इनके सफ़ीर को पकड़ के अमेरिका के मुल्ला ज़ईफ़ को हवाले किया। फिर दोबारा जब ये 5 साल पहले दोबारा वहाँ पे इंस्टॉल हुए, हमारी गवर्नमेंट ने बड़े शादियाने बजाए, हमारे DGISI गए वहाँ, चाय पी उनके साथ, और कौम को आज तक नहीं बताया कि इनको सपोर्ट करने में हमारा क्या फ़ायदा है, क्या नुकसान है। और दुनिया में ये वो लोग थे जिनको सिर्फ हमने रिकग्नाइज किया था। बाकी जो 57 ममालिक है इस्लामी, उनमें से किसी ने भी इनको तस्लीम नहीं किया। कहने का मकसद ये है कि हमें कभी गिरेबान में अपने झांकने की वो नहीं की। 4-5 साल में सारी दुनिया अपनी अपनी फॉरेन पॉलिसी को रिव्यू करती है, रिवाइज करती है और उसको मॉडिफाई करती है। हमने ऐसी कोई नहीं की, और ये उस हमारी हिमाकतों का, कंटिन्यूस का ये आज नतीजा है कि हमारे सबसे बड़े दुश्मन जो है ना, मैं आपको ये भी बता दूं, मैंने पिछले 20 साल से मीडिया पे ये कहा है
اتنا نقصان ہمیں انڈیا نے نہیں پہنچایا جتنا ان افغانیوں نے پہنچایا. جو اس کی وجہ یہ ہے کہ انڈیا سے اگر آپ دیکھیں سن 47 کے بعد ہمارے بڑے اچھے ادوار بھی آئے, پیار محبت بھی ہوئی, تعلقات اچھے ہوئے, ٹریڈ بڑھی, کلچرل ایکسچینجز ہوئے, جرنلسٹ ایکسچینج ہوئے. ان کے ساتھ تو کوئی مجھے بتا دیں اچھا دور ہمارا کون سا تھا. 96 سپٹمبر میں جب ان کو انسٹال کیا ہمیں بڑی امید تھی کہ یہ ڈیورنڈ لائن کو بارڈر تسلیم کر لیں گے. 96 سے لے کے یہ دور آ گیا. میں کل ان کے ایک وزیر کو کہہ رہا تھا, وہ اسے عارضی وہ کہتا ہے سرحد. ان کا کلیم KPK پہ ہے, بلوچستان کے پشتون علاقوں پہ ہے, اور انہوں نے مطلب پاکستان کی 1947 میں UN انٹری کو اپوز کیا تھا. ہم نے افغان کے کریکٹر کو کبھی نہیں سمجھا. اگر آپ پچھلے 1000 سال کا بھی دیکھ لیں نا, سلطان محمود غزنوی سے لے کے نادر شاہ تک, یہ کوئی سٹیبل کنٹری نہیں ہے, یہ قوم کوئی سٹیبل نہیں ہے. یہ نومیڈک ان کا پیٹرن تھا. اپنے کوئی گھر میں کوئی دولت نہیں تھی تو یہ لوٹ مار پہ گزارا کرتے تھے. وہ ان کا اب چل رہا ہے, ابھی بھی یہ وہ ہے, لیکن وہ ایک بدماشی والا ایلیمنٹ جو ہے طالبان گورنمنٹ پہ, وہ یہ پاکستان کے ساتھ کرنا چاہ رہے ہیں. ایران میں جب یہ گئے ہیں مجاہدین, ان لائک پاکستان, ان کو ایک خاص ایریا میں رکھا گیا. یہاں پہ ضیاء الحق نے ان کو کھلی چھٹی دے دی کہ جہاں مرضی رہو. کراچی میں یہ اتنے موجود ہیں, اسلام آباد کے بعض سیکٹرز پیور افغانستان کے لوگوں پہ وہ ہیں. وہاں پہ لوگ, عام آدمی جاتے ہوئے ڈرتا ہے, وہاں پولیس جاتے ہوئے ڈرتی ہے. ہمیں یہ کیا ہم نے آئی لینڈز آف ٹیرر مذہب کے نام پہ بنائے ہوئے ہیں. کیا اسلام کا یہ ورژن آپ پاکستان میں قبول کرنا چاہیں گے؟ ہمارے جتنے بھی یہ مولوی حضرات ہیں, یہ ان کو جماعت اسلامی کا میں نام لوں گا, مولانا منور حسن کھلا کہتے تھے کہ جی یہ ہمارے جو فوجی ان سے مارے جاتے ہیں ان کو شہید نہیں کہوں گا میں, شہید یہ وہ اسلام کے لیے لڑ رہے ہیں. یہ کون سا اسلام ہے؟ مطلب میری تو سمجھ میں آج تک نہیں آیا. تو بہرحال یہ ہماری غلطی کو اب میں چاہتا ہوں کہ ہماری گورنمنٹ اس کو ریئلائز کرے کہ یہ برادر اسلامی نامی کوئی چیز نہیں ہوتی, کوئی امہ نامی آپ کی بات کو آگے بڑھاؤں گی. آپ نے کہا کہ اتنا جو نقصان ہے ہمیں ہمارے دشمن نے نہیں پہنچایا جتنا ہمیں اس برادر ملک نے پہنچایا ہے. جی صاحب, عوام वटि ईंदसि छा चवंदो, अवां छा कॉमेंट कंदो? राव साहब इहा ॻाल्हि करे पियो त जेके असांजा पंहिंजा फॉल्ट्स रहिया, पंहिंजूं कोताहियूं रहियूं, उनखे बि नज़र में रखणु घुरिजे. उन सां गॾोगॾु मां ज़रूरु चाहींदसि तव्हां इन ते बि कॉमेंट कयो त जेके असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके अमन जे पैगाम बि ॾिनोसीं, कोशिशूं बि वरितियूंसीं, ऐं इन्हनि मामलनि खे रियलाइज़ कंदे जॾहिं अॻियां वधियासीं त पोइ असांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो, उन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो. जी साहब. थैंक यू नाज़िया. यस, आई थिंक जेकॾहिं असां तारीख़ में वेंदासीं त पोइ त काफ़ी सारा अहिड़ा चेहरा नज़र ईंदा जेके पंहिंजे नंढे नैरो इंट्रस्ट जे लाइ, जमहूरियत जा हक़ छिनण माण्हुनि खां छिनण जे लाइ, पंहिंजे इक़्तिदार खे तमामु ॾियण जे लाइ मुल्क जी सिक्योरिटी, मुल्क जी फॉरेन पॉलिसी दाव ते लॻाए छॾियो. ऐं को शक न आहे हिन में. इंटायरली गुजराव साहब के हींअर जेका असांजी क़ौम आहे असां उनजी क़ीमत अदा करिणी पई, जेका उन ज़माने जे डिक्टेटर्स मुख़्तलिफ़ अदवार में पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर जेके ग़लति पॉलिसीज़ कई. ऐं उनजी रीज़न इहो आहे, इहो मां नुक़्तो ज़रूरु चई पोइ मां करण ते अचां थो, त जॾहिं तव्हांजी फॉरेन पॉलिसी इज़ इन्फॉर्म बाय योर पर्सनल एजेंडा और जस्ट सिक्योरिटी कंसिडरेशन, then there's a distortion. असांखे ख़बर आहे त अफ़गान पॉलिसी जे हवाले सां मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स जी का दे हैड नो रोल टू प्ले प्रैक्टिकली एट वन टाइम. त हू सॼी डिटर्मिन थींदी हुई उन्हनि इदारनि में जिते जंहिंखे इहे डिक्टेटर से लीड कंदा. त शायदि वक़्तु अची चुको आहे त जॾहिं असां हिनखे रिस्पॉन्स कयूं हिन जे प्रेज़ेंट असां थ्रेट खे, but at the same time this distortion has to be kind of corrected for our long-term sustainability of foreign policy in the region and beyond. It's very important for us. वरना पोइ हिकिड़ी ग़लती ॾहनि ग़लतियुनि जो नतीजो निकिरे थी. हाणे अचूं था हिन तालिबान 2-3 जेका बि हिनखे तव्हां ॾियो नंबर, but this is the worst form of Islam. This is the worst form of governance. This is the worst form of any neighbor who should behave the way this Taliban, I would call them a gang of terrorists who have occupied Kabul, are behaving with Pakistan. In fact, I have always resisted using the word Kabul regime. I say no, it's a ragtag, हिकिड़ो हथियारबंद जथो आहे जंहिं कब्ज़ो करे छॾियो आहे, जो काफ़ी सारियूं ग़लतियूं असांजूं बि आहिनि, दुनिया जूं बि आहिनि.
जो उन्हनि वैक्यूम छॾियो पावर जो ऐं उन वैक्यूम खे फिल कयो ऐं उनमें अनफॉर्चुनेटली वी ऑल वर पार्ट। इहा की वॾी जजमेंट जी ग़लती आहे। जेका जजमेंट जी ग़लती हूंदी आहे वॾे लेवल ते उनजा कॉन्सिक्वेंसिस बि वॾा हूंदा आहिनि। सो इट्स नॉट, ऑफ कोर्स वी आर हैविंग इमीडिएट इम्पैक्ट ऑन आवर सिक्योरिटी और वी आर लूजिंग आवर पीपल, वी नाउ आर काइंड ऑफ इन अ वे एट वॉर विद पाकिस्तान। लेकिन दुनिया खे बि त इहा जंग बेसिकली दुनिया जे बिहाफ ते ई करे पई। जेकॾहिं असां चाहियूं, वी हैव एन ऑप्शन नाउ, इवन नाउ वी से ओके डू व्हाट यू वांट टू डू विद द वर्ल्ड, बट वी वांट टू से नो यू कांट डू दिस बिकॉज उनजा इम्पैक्ट असां ते थींदा। ऐं असां दुनिया खे ॿुधायो पिया आहे त दीज आर पीपल जहिड़े क़िस्म जो निज़ाम उन्हनि वटि हींअर आहे, जहिड़े क़िस्म जी उते टेररिज़म खे जीअं ॿुधायो वञे पियो 20-25 खां वधीक जेके आहिनि नॉन स्टेट एक्टर्स आहिनि। हर ख़िते जे हर मुल्क खे जेको आहे सो ख़तरो आहे, चाइना खां वठी सेंट्रल एशियन खां वठी पाकिस्तान, all of them they have, except for two states which are standing with them, Israel and that now shows their real face, whom do they represent. So this is the day of the reckoning. इनमें ख़बर पवंदी आहे ही कहिड़े क़िस्म जे क़ुवतुनि खे रिप्रेज़ेंट कंदा। सो हाणे वाज़े थी वियो त ही उहे क़ुवतूं आहिनि जेके इस्लाम जो नालो बदनाम करणु चाहिनि थियूं, जो मस्त करणु चाहिनि थियूं चहिरो। उहे क़ुवतूं जेके पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करणु चाहिनि थियूं, उहे क़ुवतूं जेके चाइना जे सीपैक खे या रोड एंड बेल्ट इनिशिएटिव खे अॻिते वधणु नथा ॾियणु चाहिनि, ऐं उहे क़ुवतूं जेके इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि बरसर तहकार, ऐं इन्हनि ई माण्हुनि खे हिकिड़ो गंदो चहिरो अनफॉर्चुनेटली हिकिड़ो मस्तु चहिरो दुनिया खे ॾेखारे इस्लामोफोबिया खे वधीक हवा ॾियनि। आई विल स्टॉप हियर। जी हर साहब, अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे आलम साहब छा चवंदो अवां जेको असांजी अफ़गान पॉलिसी में हींअर जेको असां मोड़ ॾिसूं था ऐं जंहिंजा जेके ही इम्प्लीकेशन्स बि असांजे आॾो आहिनि, कीअं ॾिसो पिया इन शइ खे, हिनखे वधीक कंटिन्यू करण जी ज़रूरत आहे या अञा सम्झो पिया त अफ़गान पॉलिसी खे अञा वधीक हिन मोड़ ते रिव्यू करण जी ज़रूरत आहे? ऐं गॾो गॾु इन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो त ॾहाकनि खां पोइ असां ॾिठोसीं त ॾहाकनि वारे जंग ऐं जदल जे माहौल खां पोइ तालिबाननि खे हिकिड़ो मौक़ो मिलियो, पर अवां सम्झो पिया त तारीख़ जो हिकु वॾो मौक़ो अफ़गान तालिबान रिजीम ज़ाया करे चुकी आहे। ॾिसो, हिन वक़्तु असांखे इन बहस में पवण या उलझण जो को फ़ाइदो कोन्हे त असांजे फॉरेन पॉलिसी में ज़ियाउल जे ज़माने में छा थियो या एंटी टेररिज़म वॉर जो जेको आहे सो जनरल मुशर्रफ साहब सपोर्ट कयो त उन में छा थियो, या सुठी फॉरेन पॉलिसी हुई या हिकिड़ी ग़लती हुई। हाणे सवाल इहो आहे त हिन वक़्तु ज़ियाउल हक़ साहब जे जेको उन वक़्त जी पॉलिसी हुई, उन वक़्तु हर को पियो चवे त बिल्कुलु ज़बरदस्त पॉलिसी आहे ऐं जेको आहे सो पाकिस्तान जे हक़ में आहे। रूस खे जेको आहे सो वार्म वाटर्स ताईं पहुचण जे लाइ जेको आहे सो हिन रंडक विझी छॾी आहे, रोके छॾियो आहे। पोइ ज़ियाउल हक़ जे मरण खां पोइ हिकिड़ो ॾहाक यानी 10-12 सालनि खां पोइ यानी जेको आहे सो पंहिंजो जेको इंस्टीट्यूशन्स हुयुसि आर्मी, उन्हनि बि जेको आहे सो ज़ियाउल हक़ जे इन पॉलिसी खे सपोर्ट करणु छॾे ॾिनो, बल्कि उल्टो उनखे उन्हनि चयो त मुल्क जे लाइ क़ौम जे लाइ सख़्तु नुक़सानकार हो। आओ तव्हां अचो उन ते त मुशर्रफ जे ज़माने में एंटी टेररिज़म वार जे ज़माने में हिते टेररिस्ट वाक़ियात केतिरा वधी विया। उन ज़माने में मां बि इस्लामाबाद में हुयुमि जंहिं वक़्तु जेको आहे सो एम्बेसियुनि ते हमिलो थियो, माण्हुनि ते हमिलो थियो, ऐं असांजा फ़ौजी जेको आहे सो बॉर्डर ते हुया मुशर्रफ जे ज़माने में, जंहिंमें अॼु ताईं असां चऊं था त 80,000 माण्हू जेके आहिनि से असांजा उते लॻियल हुया ऐं उन्हनि मां केतिरा शहीद केतिरा थिया उन फिगर ते अञा ताईं हले थो पियो। 70,000 थो चवे, कोई केतिरो थो चवे। इन में सिक्योरिटी ऑफिशल शामिल हुआ ऐं सिविलियंस बि शामिल हुया। हाणे इन ॻाल्हि ते कहिड़ो बहस आहे? इन खां बाद जेकॾहिं अमेरिका जो हमिलो थिए थो, तालिबान जी पैदाइश कीअं थी, तालिबान कीअं कंहिं क्रिएट किया, तालिबान खे कंहिं सपोर्ट कयो पंहिंजे पहिरें दौर में बि अफगानिस्तान ते काबू करण में, इन बहस खे बि असां छॾे ॾियूं। उन में पाकिस्तान जो छा रोल हुयो, पाकिस्तान केतिरो उन्हनि खे सपोर्ट कई, ऐं उन खां बाद अमेरिका जे अचण खां बाद 2002 खां बाद में
जॾहिं हिननि उन खां बाद असांजो हिननि सां रवैयो कहिड़ो रहियो इन बहस खे बि छॾियो। पर हिन वक़्तु जेको आहे सो तालिबान अफ़गानिस्तान जे इंटीरियर तव्हां सॼो या डिफेक्टो जेको आहे सो गवर्नमेंट सम्झो या हुकुमरान सम्झो, उहे आहिनि, मौजूदु आहिनि। हक़ीक़त आहे इन्हनि सां ई असांखे मामिलो तय करिणो आहे, कहिड़े नमूने सां नेगोशिएशन ज़रूरी आहे, टॉक्स ज़रूरी आहिनि। उहो बि सॉवरन कंट्री आहे, हिकिड़ो मुल्क आहे, इंडिपेंडेंट नेशन आहे। असांखे उन्हनि खे सॉवरन कंट्री मञणु खपे, उन्हनि खे इंडिपेंडेंट नेशन वञणु खपे। ख़ुदि मुख़्तारी उन्हनि जो जेको आहे असांखे बिल्कुलु इक्वल फुटिंग ते उन्हनि सां तव्हांखे टॉक्स करणा आहिनि, डायलॉग करिणो आहे। को इन जो हल जो वर्कआउट कढणु ज़रूरी आहे, छो त जंग सां न अफ़गानिस्तान खे फ़ाइदो आहे न पाकिस्तान खे फ़ाइदो आहे। असांखे उहो अहसासु कोन्हे त अफ़गानिस्तान सां असांजो ट्रेड जेको आहे सो ऑलमोस्ट $3 बिलियन जो हुयो। हिन वक़्तु जेको आहे तव्हांजो कुझु बि कोन्हे हुननि सां ट्रेड। ॿिए नंबर ते 10-15 सालनि खां तव्हांखे कोई सेंट्रल एशिया में एक्सेस नथो मिले, ऐं जेको आहे सीपेक जो जेको तव्हांजो ख्वाब हुयो उहो उते ई मौजूदु आहे। जेको आहे सो सेंट्रल जे एशियन गवर्नमेंट्स जेके आहिनि से तव्हांजो गवादर जेको आहे सो डीप सी पोर्ट जेको आहे इस्तेमालु नथा कनि था। सिक्योरिटी जे ख़्यालु रखूं त उते जेको आहे सो हालतूं ठीकु न आहिनि, सिक्योरिटी कंडीशन्स ठीकु न आहिनि। असां कीअं उहो ट्रेड कयूं ऐं इहे ट्रेड कारवान हलायूं। सो असांखे जेको आहे सो हिन वक़्तु 10-15 साल थी विया आहिनि, को एक्सेस कोन्हे। हाणे इहो चवणु जेको आहे सो हिकिड़ो यानी आउट ऑफ क्वेश्चन आहे, त आउट ऑफ प्लेस आहे। त तालिबान खां अॻु में जेके गवर्नमेंट हुआ उन्हनि बि असांजो एक्सेस बंदि करे छॾियो। असां हमेशह इहे चवंदा आहियूं त इहो जेको आहे सो इंडिया जे चवण ते उन्हनि ईअं कयो आहे, या फलाणे मुल्क जे चवण ते या फलाणे लीडर जे चवण ते हिननि ईअं कयो आहे। ठीकु आहे, हर मुल्क जो कंहिं न कंहिं सां अलायंस में हूंदा आहिनि, को तालुका ठीकु रखंदा आहिनि। उहो हिकु ॿिए खे ॾिठे इंडिया जे चवण ते आहिनि या कंहिंजे चवण ते। सवाल इहो आहे त तव्हांजा जेका उन्हनि सां जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे तव्हां वेही उन्हनि सां सॉर्ट आउट कयो, उन्हनि खे जेको आहे सो हल कढो, ऐं जंग जे तरफ़ जेको आहे सो कॾहिं न वञिजो त सुठो आहे। बेशक आलम साहब, अवां दुरुस्त पे फरमायो त जंग त कंहिंजे बि मफ़ाद में कोन्हे, पर जीअं अवां ज़िक्र कयो त इक्वल बिल्कुलु इक्वल बेसिस ते इहे टॉक्स थियणु घुरिजनि। पर टॉक्स त थियूं, उन जूं मुख़्तलिफ़ कोशिशूं बि थियूं, पर इन खे छा कजे जो मुसलसल टॉक्स जे बावजूदि, इत्तेफ़ाक़ थियण जे बावजूदि असां ॾिठोसीं त मुसलसल अगराई पे थी, मुसलसल भञकड़ी पे थी। जी क्या कहेंगे इस हवाले से? ठीक है आबिद साहब, ठीक है जी राव साहब क्या कहेंगे इस पर? देखिए मुझे सवाल आपका समझ नहीं आया, थोड़ा सा उर्दू में बता दीजिए। जी राव साहब, आलम साहब का जिसे कहना है कि टॉक्स की तरफ हमें जाना होगा। इस वक्त अफगान पॉलिसी में हमारी क्या फॉल्ट्स रहे, क्या मामलात रहे, किस मुल्क के साथ इस वक्त एक्सेस है, वो सारी बातों को साइड पर रखते हुए टॉक्स की तरफ जाना होगा। तो टॉक्स तो की तो 12 कोशिशें हुई। हमारा जो अलबिया है ना वो ये भी है कि हमें ये नहीं पता हमने किससे बात करनी है। हम वॉर लॉर्ड से बात करते हैं। काबुल में एक आम शहरी, एक आम जो सोसाइटी के उनके पढ़े लिखे लोग थे, वो ज़्यादातर तो वहाँ से माइग्रेट करके अमेरिका और यूरोपीय मुल्कों में चले गए हैं। बट स्टिल वहाँ पे एक बहुत बड़ी आबादी है जो तालिबान को भी पसंद नहीं करती, और जो इससे पहले करज़ई और उनकी हुकूमतें थी उनके साथ भी वो नहीं है। बिकॉज उन सब ने अपना भले का सोचा है। हमारे साहिब इक़्तिदार जो भी रहे हैं, चाहे फॉरेन ऑफिस के हों, चाहे पॉलिटिकल हो, चाहे मिलिट्री लीडरशिप हो, इन्होंने अपनी सहूलत के लिए वॉर लॉर्ड से बात की है। मतलब फॉर एग्जांपल आज आप शुमाली इत्तेहाद के साथ बताएं क्या आपके ताल्लुकात हैं। अगर आपने तालिबान रजीम को वहाँ से उनके खिलाफ मदद चाहिए, क्या आप इस पोजीशन में हैं कि उनसे आप बात करें? तो वो तो बात की बात है, लेकिन पहले आप अपना बॉर्डर सिक्योर करें। इनको तालिबान को जितना ज़्यादा आप मतलब मैं कहूँगा नुकसान पहुंचा सकते हैं, ताकि ये इनको वहां के हटा दे। बिकॉज ये इस तरह तालिबान रिप्लेस बाय अनदर तालिबान ये बात नहीं बनेगी। ये वॉरलॉर्ड्स की ब्रोकन सोसाइटी है। आप इनके साथ वो ताल्लुका रखें जो जाहिर शाह के दौर में थे। वो खुद अपना चुने। ज़ियाउल हक की जो सब जिसपे अपने जुनेजो साहब सैक हो गए थे, बिकॉज इनका जिनेवा अकॉर्ड पे बहुत बड़ा डिफरेंस ऑफ ओपिनियन था।
ज़िया-उल-हक चाह रहे थे कि अफगानिस्तान को वो इस्लामाबाद में बैठे कंट्रोल करें, वो हुकूमत बने जो वो समझते हैं कि पाकिस्तान के लिए अच्छी हो. ये हो नहीं सकता. हाउ कैन यू डू दैट? ये वही है कि इंडिया डिसाइड करे कि पाकिस्तान में ऐसी गवर्नमेंट इंस्टॉल हो जो इंडिया के लिए अच्छी हो. ये तो फिर कॉस्ट रहेगा. अब बातचीत किससे करेंगी? बातचीत तो हमने बहुत की है, लेकिन तालिबान वो लोग हैं जो कुछ समझते नहीं है, इसलिए दुनिया में आज इनको कोई रेकग्नाइज नहीं करता. ये इस्लाम की कौन सी फॉर्म फैलाना चाह रहे हैं जो ना अरब्स को कबूल है, ना अफ्रीकन मुसलमानों को कबूल है, ना इंडोनेशिया को कबूल है. और पाकिस्तान में इनके कुछ हैं हिमायती जिन्होंने बड़े डॉलर कमाए हैं इनके पीछे. हमारी मजहबी जमातें हैं जिन्होंने बहुत ज़्यादा इस पर किया है. हमारे और बहुत से सेगमेंट्स हैं जो बिलियनर्स बन गए हैं ये अफगान जिहाद के नाम पे. तो देयरफॉर आप पहले अपनी पॉलिसी ठीक करें कि जी अफगानिस्तान के साथ आप बराबरी करें. मैं मिसाल आपको देता हूँ, इनकी जो ट्रांजिट ट्रेड है हमारी, ये लैंड लॉक्ड कंट्री है. लैंड लॉक्ड कंट्री नेपाल भी है. नेपाल को कोई वो चीज़ इंपोर्ट करने की इजाज़त इंडिया नहीं देता जो इंडिया में बनती है. स्मगलिंग पे रोकने का बेहतरीन तरीका ये 1 मिलियन टायर एक ने मंगा लिए, 2 मिलियन एयर कंडीशनर किसी ने मंगा लिए. सन 50 से लेके अब तक सारी स्मगलिंग आपकी कपड़े की, आपके इलेक्ट्रॉनिक्स की, टायरों की, ये गाड़ियां भी कस्टम पेड, नॉन कस्टम पेड जो गाड़ियां आ रही है ये वहीं से आ रही हैं. कहने का मकसद ये है आपके हर लेवल पे गवर्नमेंट में मफाद ऑफिशियल्स के अपने हैं, कौम की ऐसी तैसी, कौम की किसी ने फिक्र नहीं की. वरना अगर आपकी ट्रेड पॉलिसी ठीक हो, आप इनके साथ अफगानियों के साथ ठीक करें. यहाँ कराची से कितने कंटेनर्स इन कपड़ों के भर के आते हैं, हर रोज ये उतरते हैं, यही कराची की मार्केट बिक जाते हैं. ड्रग्स की ट्रेड आपकी अफगानिस्तान से इधर आ रही है, असले की ट्रेड आपकी आई है. ज़िया-उल-हक से पहले का पाकिस्तान बहुत अच्छा पाकिस्तान था. उसके बाद आपके पास असला आया है, आपके पास नाजायज कमाई वाले इतने लोग आए हैं. किसी ने नहीं पूछा अपने पड़ोसी से कि भाई कल तक तुम मेरे जैसे थे, आज तुम्हारे घर ये प्राडो और पजेरो क्यों खड़ी है? ये बिकॉज दिस मनी वाज अलाउड टू कम इन. और सारी अब इसको somebody will have to come with an iron hand कि भाई ये बंद करो ड्रामा. अब ये ड्रग्स नहीं आएंगी, अब ये स्मगलिंग नहीं होगी, चाहे कपड़ा हो, चाहे असला हो, चाहे करेंसी हो. आपका आटा स्मगल होता है, आपकी चीनी स्मगल होती है, आपका घी स्मगल होता है. यहाँ का गरीब आदमी बेचारा आटा अब 160-170 रुपए किलो के हिसाब से खरीद रहा है, और वहाँ ये सस्ता मिल रहा है. तो therefore we need not only to change the change in policy, not at foreign policy level, ये हर पॉलिसी में आपको चेंज करना पड़ेगा जिसमें इकोनॉमिक भी है. आप अपने अवाम को तवज्जो दें ताकि स्मगलिंग रोके ये, वरना उधर वॉरलॉर्ड्स और यहाँ पे जो स्मगलर्स हैं वो मजे कर रहे हैं. तो आप पॉलिसी आपको हर लेवल पे रिव्यू करनी पड़ेगी. पॉलिसी रिफॉर्म्स की आप बात कर रहे हैं जी. यार साहब छा चवंदो ॻाल्हियूं बि करे ॾिठियूं से ऐं उन खां पोइ ताक़त जो मुज़ाहिरो बि थियो ऐं प्रेशर जी बि ॻाल्हि कई वई. ऐं बार बार जीअं त सभिनी खे इन जो बि अंदाज़ो आहे त पाकिस्तान मज़बूत दिफ़ाई सघ बि रखे थो, पर उन बावजूदि टॉक्स जे हवाले सां जेके मामला थियनि पिया, छा चवंदो अवां कहिड़ी पॉलिसी हिन कॉन्टेक्स्ट में सूट कंदी? कुझु जिते ऐं जीअं आलम साहब बि ज़िक्र कयो त कुझु जेके त एनालिस्ट आहिनि, मुबसरीन जो इहो बि ख़्यालु आहे त कैरेट एंड स्टिक पॉलिसी जो जेकॾहिं मुज़ाहिरो कजे त शायदि उहो वधीक बहितर आहे. अव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं आलमी बिरादरी जे रोल ते बि ज़रूरु ॻाल्हाइजो त उहो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में कीअं नज़र अचे पियो अव्हांखे? 4-5 स्टेप्स जेके आहिनि हिन सिचुएशन में with a lot of humility I would like to put जिते पहुंचनि था, ऐं if they are of any use please use them. Number 1, ही ऑपरेशन मस्ट, ही जेको ऑपरेशन आहे सो लाज़मन पंहिंजे लॉजिकल एंड ते खणी वञणु घुरिजे. देयर इज नो वे बजाए तव्हां ही करण वरी स्टार्ट कयो. नो, इट हैज़ टू ऑब्जेक्टिव वॉर ऑब्जेक्टिव ॾाढो हुनजो क्लियर आहे. कम से कम मां इहो सम्झां थो त हिन वॉर ऑब्जेक्टिव हिन ऑपरेशन जो जंहिंजो तव्हां नालो बि वरितो ग़ज़्ब हक़ जी, त उन ग़ज़्ब हक़ जे लाइ इहो आहे त जेके टेररिस्ट कैंप्स आहिनि उहे 100% एलिमिनेट थी वञणु घुरिजनि. जेकॾहिं उहो पाण कनि था ठीकु आहे, अदरवाइज वी हैव स्टार्टेड अ काइनेटिक एक्शन. इट मस्ट अचीव दिस ऑब्जेक्टिव. Short of that objective, you will be repeating your history again and again. So number 1. Number 2, regional approach. Now at the same time, simultaneously, you have to go to the region. China hai, Central Asian countries and Russia hai, Iran hai, Turkey. Let there be a meeting and we should take a initiative. उन्हनि खे सॼो कचो चिठो उन्हनि खे ॾेखारियूं, उन्हनि खे ॿुधायूं त what compelled us to go to, not we didn't go to war. You were attacked actually. I mean, पाण क्लेम था कनि त असां
100 खां वधीक टैंक खणी आयासीं ऐं कब्ज़ो करणु चाहियोसीं पे पूरे व्हाट दे कॉल इट ड्यूरेंट लाइन असांजी पंहिंजी आहे हिनखे असां क्रॉस कंदासीं ऐं क्रॉस कयूं उन खां पोइ ई पाकिस्तान मज़बूत थियो लिहाज़ा इहो हिकिड़ो नंबर वन इज़ दी लॉजिकल एंड ऑफ दिस ग़ज़बिल हक़ मार्के जो नंबर 2 हिकिड़ो रीजनल कॉन्फ्रेंस लाज़मी थियणु घुरिजे नंबर 3 आई थिंक जेका मुखालिफ़ धुर आहे तालिबान जी विदिन अफ़गानिस्तान ते उन्हनि जो आवाज़ अचणु घुरिजे उन्हनि खे स्ट्रेंथन करणु घुरिजे ऐं छाकाणि जो ही रिप्रेज़ेंटेटिव हुकूमत न आहे दे डू नॉट रिप्रेज़ेंट द पीपल ऑफ अफ़गानिस्तान हिननि जी बदकिरदारी जे करे नफ़रत पैदा पई थिए ख़ासि अनफॉर्चुनेटली माण्हू हुते ब्रॉडर वे में पठान चवंदा रहनि था विच इज़ रॉन्ग वी शुड बी वेरी केयरफुल विद इट पठान त असांजे पाकिस्तान में बि हिकिड़ी चङी ख़ासी आहे बलूचिस्तान में असांजा पंहिंजा भाउ आहिनि अफ़गानिस्तान वारा बि असांजा भाउ आहिनि देयर इज़ अ किनशिप बिटवीन देम सो डेफिनेटली वॾो जेको ज़ुल्म थिए पियो उहो पठान एंटिटी थिए पियो थो इन्हनि तालिबान जे करे दे गॉट टू रेज़ देयर वॉइस अगेंस्ट देम त भई तव्हां न सिर्फ़ इस्लाम जो चहिरो था मस कयो पर तव्हां पठान नेशन एज अ कम्युनिटी जो नालो ऐं उनजो चहिरो मस पिया कयो लिहाज़ा आई थिंक आई वुड गिव दीज़ 3 steps logical end of this marka lil lil haq number 1 number 2 regional countries to do and number 3 जेके मुखालिफ़ क़ुवतूं आहिनि उन्हनि खे तव्हां ऑर्गेनाइज़ कयो ऐं इहा हिकिड़ी कंडीशन हुजे त जेसि ताईं के ही हुकूमत उन्हनि खे इन्वॉल्व नथी करे देयर विल बी नथिंग ऐं ॿी ॻाल्हि त जेके असांजा पंहिंजा दोस्त बि आहिनि मुल्क जेके पैसा मोकिलनि पिया था they must be told to stop all the financial aid अञा बि हू जेको पैसो अमेरिका मां अचे पियो थो उन ते हलनि था पिया हर हफ़्ते में कोई 40 मिलियन अचनि था जेके वरी इहे TTP खे ॾियनि था ऐं जेके बि उते आहिनि या ISI आहे वठो जो ISIS के आहे जेका बि आहिनि उते सेटअप उन्हनि खे उहो ॾियनि था पिया सो आई थिंक फाइनेंशियल ब्लॉक कंप्लीटली थी वञणु घुरिजे लॉक थी वञणु घुरिजे उन्हनि जा ऐं नंबर 2 kinetic action has to continue. There's no way we can't go back. We should not go back. I mean, that's my understanding. I may be wrong. ठीक जी सर जी अवां ॻाल्हि कई त हिन पॉइंट ते एटलीस्ट तव्हांखे बैकस्टेप न करणु घुरिजे ऐं लॉजिकल एंड ताईं हिन ऑपरेशन खे या जेके काइनेटिक मूव्स आहिनि उनखे पहुचाइणु घुरिजे आलम साहब गॾोगॾु रीजनल अप्रोच जो बि ज़िक्र कयो त रीजनल कंट्रीज़ ऐं मुखालिफ़ जेके क़ुवतूं आहिनि तालिबान जे उन्हनि खे बि हिन वक़्तु ऑर्गेनाइज़ करण जी ज़रूरत आहे त कीअं इन ॾिस में अॻियां वधी सघिजे थो ऐं अवां जीअं रीजनल कंट्रीज़ जो बि ज़िक्र थियो ऐं हिन वक़्तु असां ॾिसूं पिया त उन्हनि जे पारां गणतीअ जो इज़हार या ट्रियाकड़ी जी आछूं बि साम्हूं अचनि पियूं कहिड़ी रीति उन मां फ़ाइदो खणी सघिजे थो सवाल इहो आहे त तालिबान मुखालिफ़ क़ुवतूं जेके विदिन अफ़गानिस्तान आहिनि उन्हनि सां तव्हां कॉन्टेक्ट कंदव उन्हनि खे तव्हां ऑर्गेनाइज़ कंदव त छा उन सां इहो मसइलो हल थी वेंदो जेकॾहिं तालिबान आबिद साहब सही ॻाल्हि चई त तव्हां हिकिड़े तालिबान खे कढो ऐं उन्हनि खे रिप्लेस कयो ॿिए तालिबान सां उहे खणी थोरा घणा तव्हांजे टूवर्ड्स यू फ्रेंडली बि हुजनि उनखां को फ़ाइदो कोन्हे को सवाल इहो आहे त इहो जेको मुखालिफ़ क़ुवतूं आहिनि अफ़गानिस्तान में तालिबान मुखालिफ़ क़ुवतूं आहिनि उहे साल साल तालिबान जे ख़िलाफ़ विढ़ंदा अफ़गानिस्तान जो पब्लिक जेको आहे अफ़गानिस्तान जा माण्हू जेके आहिनि अफ़गानिस्तानी जो अवाम जेको आहे क़ौम आहे उहो सफ़र कंदो हिननि खे छा थींदो तालिबान खे या उहो जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे छा थींदो इन में ॿियूं क़ुवतूं वरी अचे वेंदियूं उन में जेको आहे सो ॿी मेजर पावर्स जेके आहिनि जेके हिन रीजन में इंट्रस्टेड आहिनि उहे वरी उन में शामिल थिया असां ॾिठो आहे चाहे आबिद साहब हिकिड़ी ॻाल्हि कयो न ब्रदर कौम और ब्रदर स्पिरिट ते जेको आहे सो असां हर जॻह चवंदा आहियूं हे मुस्लमान भाइर आहिनि हे फलाना आहिनि हे असांजा ॿाहिरि आहिनि पोइ इन्हनि सां फॉरेन पॉलिसी जेको आहे सो काना फॉरेन पॉलिसी तव्हां हलाए कोन था सघो तव्हांजा इहे मुस्लमान ॿाहिरि तव्हांखे जेके नुक़सान ॾियनि था पिया ॿाहिरि वेठा आहिनि तव्हांजो जेको आहे सो गवादर खे कामयाब थियण ई नथा ॾियनि उनजे ख़िलाफ़ माण्हुनि खे फिनांस कनि था पिया इहो त सॼो कुझु ज़ाहिर थी चुको आहे उहे बि त असांजा ॿाहिरि आहिनि न असां उन्हनि खां मदद बि वठंदा आहियूं उन्हनि जी जेको आहे सो असां ग़ुलामी बि छा ताबेदारी बि कंदा आहियूं उन्हनि जी उनजे बावजूदि
फॉरेन पॉलिसी जो हिकिड़ो बिल्कुलु प्रैग्मेटिक जेको आहे सो अप्रोच हुजणु खपे, रैशनल अप्रोच हुजणु खपे। उहो बिल्कुलु हुते कोन हलंदी, फॉरेन पॉलिसी कोन हली सघंदी। बहरहाल अचूं था अफगानिस्तान ते, रीजनल अप्रोच सही आहे, हुनजो बिल्कुलु मां हामी आहियां। पर हिन वक़्तु चाइना बि उन्हनि खे चयो आहे, उन्हनि खे ॿियूं जेके स्टेट्स आहिनि या जे ॿिया मुल्क आहिनि जिन जो थोरो घणो असरु सूख आहे हिननि वटि, तालिबान वटि, उन्हनि बि उन्हनि खे चयो आहे त हे तव्हांजे फ़ाइदे में बि कोन्हे, पाकिस्तान जे फ़ाइदे में कोन्हे को, खामखा बि तव्हां रीजन में जेको आहे सो हिक ॿिए खे कमज़ोर था कयो, तव्हांजे फ़ाइदे में कोन्हे को। तो उन्हनि रीजनल अप्रोच इज़ ऑलरेडी देयर। बाक़ी रही ॻाल्हि मां कई जेको आहे सो बाइलेटरल जे, ॾिसो न तालिबान खे या अफ़गाननि खे शुरू खां वठी, जॾहिं किंग ज़ाहिर हुयो, उन खां बाद दाऊद आयो, ऐं उन खां बाद जेको आहे सो अमेरिका जे अचण खां बाद जेके गवर्नमेंट्स आया, कारज़ाई जो हुयो, ऐं हो जेको आहे सो ॿियो असांजो हाणे सवाल इहो आहे त उन्हनि खे जेका शिकायत तव्हां खां हुई त तव्हां कॾहिं उन्हनि जी आज़ादी जो एतिराम न कयो, तव्हां उन्हनि खे कॾहिं बि जेको आहे ख़ुदि मुख़्तार क़ौम न सम्झव, तव्हां कॾहिं उन्हनि जे पॉलिटिकल ऑटोनॉमी या सॉवरेंटी खे तस्लीम न कयो। तव्हां हमेशह इहा कोशिशि कई आहे त जेको आहे सो अफ़गानिस्तान तव्हांजो हिकिड़ो वैसल स्टेट थी रहे, तव्हांजो ॻेजू थी रहे, तव्हांजो हर चवण हुकुम जेको आहे सो तव्हां हुकुम कयो हो त अखियुनि ते रखनि, चवंदे ठीकु आहे ईअं कंदासीं। छो हुन हो था चवनि ईअं असां नथा करे सघूं, न असां कंदासीं, असां ख़ुदि मुख्तार क़ौम आहियूं। अॼु ताईं उन्हनि खे इहे साॻी शिकायत आहे। जेके असांजा सफ़ीर रहिया आहिनि अफ़गानिस्तान में, हिकिड़ो त मुंहिंजो बैचमेट हुयो, मां हुन सां वेही कचहरियूं कयूं, हुननि चयो दादा हुननि जो असुलु हे आहे, ॾिसो न तव्हां जेके बि असांजा लीडर आहिनि, कुझु आहिनि, उहो जेको आहे सो जॾहिं पार्लियामेंट जी जी आलम साहब मुंहिंजी हुननि जो जेको आहे जी जी हींअर मुंहिंजो आवाज़ु अचे पियो सो इन जे करे मां चवां थो जेको आहे आवाज़ अचे थो बिल्कुलु न, जी जी अचे पियो हींअर हा जी, इन जे करे मां चवां थो त असांखे बाक़ी रही ॻाल्हि त असां कंहिंसां ॻाल्हायूं। आबिद साहिबु चयो न असां कंहिंसां ॻाल्हायूं। अदा जॾहिं तव्हां ॻाल्हाइण जो इरादो कंदव न, तरीक़ो या उहो वे आउट माण्हू कढी सघे थो, या चवंदा आहिनि वे। आख़िर अफ़गानिस्तान सां ॿिया मुल्क बि त ॻाल्हाइनि था न, उहे बि दोस्ती वधाइनि था न, उहो कंहिंसां था ॻाल्हाइनि। सही ठीक तव्हां उन्हनि खे उन्हनि जो फॉरेन मिनिस्टर आहे, उन्हनि जो फॉरेन मिनिस्टर आहे, तव्हां उन सां ॻाल्हाए सघो था। तव्हां आख़िर उहो मैसेज जेको आहे सो अफ़गान तालिबान लीडरशिप वटि वञी रहे थी सघे थो न, ॿियो कंहिं वटि वेंदो। ठीक सवाल इहो आहे त असांखे जी ॾिसो पहिरीं ॻाल्हि आहे त मूंखे जेको असां यानी हमेशह जेको आहे सो चवंदा आहिनि त इंडिया जे ख़िलाफ़ ॿ ॿार खुली सघंदा, पाकिस्तान ऐं चाइना। मूंखे त इहो भउ आहे त पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॿ ॿार खुली सघनि था। इहे हालतूं पैदा थी चुकियूं आहिनि इंडिया ऐं अफ़गानिस्तान। सवाल इहो आहे त असांजी सिक्योरिटी खे ख़तरो आहे ई आहे। तव्हां हिकिड़े यानी टेररिज़म जो जेको हिकिड़ो मलेशिया जो आहे असां वटि हिकु TTP खे ख़तमु करण जे लाइ तव्हां हिकिड़े पूरे मुल्क खे जेको आहे सो उन्हनि खे नाराज़ कयो, उन सां जेको आहे सो जंग कयो। मां त हिनखे विज़डम कोन थो सम्झां, को दानाई या दानिशमंदी न कोन। ठीक आलम साहब मां सम्झो पिया त रैशनल अप्रोच ऐं हुननि जेका ॿी साइड आहे उन जा भी ख़दशा ऐं जेके मामला रहा हैं उन्होंने के भी सामू रखना पवंदो। आबिद साहब क्या कहेंगे आप, अब कैसे यहाँ से आगे बढ़ने के हवाले से जिया साहब ने बात की, आलम साहब ने बात की कि किस तरीके से हम आगे बढ़ सकते हैं और जाहिर है कोई एक हल निकल सकता है, इस सिचुएशन का निकाला जा सकता है, कोई रैशनल हल, क्या कहेंगे आप? देखिए इसका हल तो सबसे बड़ा यही होगा कि अफगान जो गवर्नमेंट बैठी हुई है वो सरेंडर करे और ऐलान करे कि ये पाकिस्तान में टेररिज्म नहीं करेंगे। पाकिस्तान जब उनसे मुतालबा करता है कि जी ये हमारे हवाले करें जो टेररिस्ट हैं, ये इस तरह इस बैकग्राउंड में कहूँगा कि उनके लिए मुश्किल है। आप याद करें जब मुल्ला उमर से कहा गया था कि भाई आप उसामा बिन लादेन को अमेरिका के हवाले कर दें, उसने कहा था ये पख्तूनवली हमारी रिवायत है, हम नहीं हैंड ओवर करते चाहे कोई क्रिमिनल हमारे पास आ जाए। उसके इवज एक आदमी की जिद पे
12 लाख अफगानी जो है ना उसने मरवा दिए थे। तो ये तो हज़ारों में हैं टीटीपी वाले जो हैं, जो यहाँ टेररिज्म कर रहे हैं। फिर जो तालिबान उनके अपने हैं, वो भी पाकिस्तान को एक नाजायज़ इस्लामी मुमलिकत समझ के हमें हर लेवल पे नुकसान पहुंचाना चाहते हैं। अपना वाला इस्लाम का जो वर्जन है, वो जो दुनिया में कहीं नहीं है, वो यहाँ लागू करना चाहते हैं। तो इसका आधा आप अचीव करेंगे जिस दिन वो सरेंडर कर दे, अपना नुकसान पे कह दे कि अच्छा जी हम नहीं करेंगे अब आइंदा, और या खामोश हो जाएं या ऐलान कर दें कि पाकिस्तान में टेररिज्म नहीं करवाएंगे। आप उसके बाद आगे चलने की करें, वो हवाले आपको नहीं करेंगे। ये जितने भी टेररिस्ट पाकिस्तान की लिस्ट पे हैं, इनको आपको या तो आप वहीं मारना पड़ेगा, या कोई जैसे बलोच साहब ने कहा कोई इंटरनेशनल ट्रिब्यूनल उनके हवाले आप इनको कर दे। बिकॉज ये दुनिया के किसी कानून को नहीं मानते, इनका अपना कानून है। औरत का मकाम कोई नहीं है, तालीम कोई नहीं है, वेस्टर्न एजुकेशन हराम है, मौसीकी हराम है, फाइन आर्ट्स हराम है। तो इन्होंने पत्थर पैदा करने हैं, वो ये कर रहे हैं जब से ये ज़िया-उल-हक का जिहाद यहाँ और पाकिस्तान में भी शुरू हुआ। तो इसलिए इसको फिलहाल इनकी जो है ना ये जो मिलिटेंसी है उसको तोड़ना ज़रूरी है। चाहे उसके लिए आप एक हफ्ता लें, आप एयरफोर्स यूज़ करें एहतियात के साथ कि सिविलियन कैजुअलिटीज़ ना हो, लेकिन इनकी जो भी ये टैंक में आज वो DGSPR कह रहे थे कि जी हमने 115 टैंक इनके तबाह किए। अगर इनकी ऐसी मिलिटेंट पावर या जो भी इनकी सहारा है, बिकॉज अब इंडिया इनको बहुत देगा। ये ड्रोन्स इंडिया ने दिए हैं। कल इजराइल के प्राइम मिनिस्टर ने कहा था कि जी मैं अब हमारा चूंकि इंडिया स्ट्रेटेजिक पार्टनर है और उनका अफगानिस्तान है, इसलिए हम हर तरीके से अफगानिस्तान को हेल्प करेंगे। कल सरफेस टू एयर मिसाइल्स उनको दे सकते हैं, ड्रोन्स तो ऑलरेडी दे दिए उनको। एयरफोर्स तो बनने में उनको 25 साल लगेंगे, लेकिन सरफेस टू एयर मिसाइल्स और दूसरे आर्टिलरी गन्स वो उनको मिल सकती हैं वहाँ से। और इस वक्त इजराइल और इंडिया की मुश्तरका कोशिश होगी कि अफगानिस्तान को इतना वेपन दे कि वो पाकिस्तान में इस बेचैनी को, इस अफरा तफरी को, इस पैनिक को बहुत प्रोलॉन्ग कर सके। उसके बाद इनसे बातचीत की बात होगी। ठीक, वही बात आपने की कि लॉजिकली इसको हमें किसी एंड तक लेके जाना होगा और उसके बाद आप देख रहे हैं कि डायलॉग का एक माहौल बन सकता है। GR साहब कुछ ऐड कंदो हिन में त हाणे जेको रस्तो ॼाणायो पियो वञे त बहरहाल ही मामला वरी बि जॾहिं बि ईंदा त टेबल ते ईंदा ऐं टॉक्स ज़रिए हल थी सघंदा। ॿियनि मुल्कनि जो बि आलम साहब ज़िक्र कयो त उहे बि ॻाल्हाइनि पिया, को न को रस्तो कढणो पवंदो हिन सिचुएशन जो। मुंहिंजे ख़्याल में ही जेको रिजीम आहे, जथो आहे, उन सां ॻाल्हाइण जी स्पेस तक़रीबन घटिजी चुकी आहे। उन में पाकिस्तान जो ॾोह कोन्हे को, उन में उन्हनि जी पंहिंजी धर्मी आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि जेको असां नुक़्तो न कयो त हिन वक़्तु हू पंहिंजी जंग खां वधीक एज़ अ प्रॉक्सी पिया इस्तेमालु थियनि। उहे जंहिंजी प्रॉक्सी पिया पिया थियनि, उहे हिन खे कॾहिं इहे आराम सां ॻाल्हि ॿोल करणु कोन ॾींदा। लिहाज़ा इहो एक्सपेक्ट करणु रियलिस्टिक तरीक़े सां ॻाल्हायूं असां। I believe that this is not a realistic policy. Unfortunately, असांखे मुश्किल जेको solution आहे हुन जो उन तरफ़ वञणो पवंदो जेकॾहिं असां सस्टेनेबल solution चाहियूं था। असीं चाहियूं था त इहो असांजो जेको नॉर्दर्न बॉर्डर आहे हू सेफ रहे, CPEC अॻिते वधे ऐं असां वटि अमन अचे, असां वटि प्रोग्रेस अचे। जी आलम साहब, फाइनल कमेंट तव्हांजो। ॾिसो नादिया, ठीकु आहे, GR साहब जो पंहिंजो व्यू ऐं मां जेको आहे सो हुनजो रिस्पेक्ट थो कयां त मौजूदा सिचुएशन सां जेको आहे सो तक़रीबन तमामु ऑप्शन्स एग्ज़ॉस्ट करे चुका आहिनि या ख़तमु करे चुका आहियूं असां। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल नथो थी सघे। मां थोरो इहो क्वेश्चन कंदो, भला कार्रवाई सां कहिड़ी तकलीफ़ हुई या उनजो सक्सेसर जेको हुन सां कहिड़ी तकलीफ़ हुई। उहो त आख़िर हिकिड़ी गवर्नमेंट हुई अफगानिस्तान जी, इलेक्टेड गवर्नमेंट हुई। जॾहिं ज़ाहिर छा हुयो त उन सां कहिड़ी तकलीफ़ हुई असांखे ॻाल्हाइण। भुट्टो साहब जेको आहे सो उन सां दाऊद सां शुरू कयो हुई, पर पोइ वरी 77 में अचे मार्शल लॉ जो हयऊं त मार्शल लॉ जे करे उहो बंदि थी वियो सभु कुझु। लेकिन भुट्टो साहब ऐं दाऊद जे विच में, प्राइम मिनिस्टर दाऊद जे विच में हिकिड़ो माहिदो तय थी चुको हो त उहो जेको आहे सो बॉर्डर ते बि तस्लीम कंदा ऐं कुझु ॿियो जेको आहे सो मामला थियो आहे। भुट्टो साहब जेके बि हुन जा दाऊद जा मुखालिफ़ 2-3 हिते यंग लीडर्स हुआ, हिकमत यार उन्हनि में हुयो, ॿियो नाज़र हो जेको लायन ऑफ नाज़रन अफगानिस्तान हुयो उहो हुयो, ऐं जेको आहे सो इहे
कुछ ॿिया हुया यंग लीडर्स जेके भुटो साहब उन्हनि खे पेट्रोनाइज़ पियो करे। भुटो साहब उन्हनि सां इहो वाइदो कयो हुई त हिननि खे असां जेको आहे सो पेट्रोनाइज़ ख़तमु कंदासीं ऐं जेके पश्तून लीडर गिरफ़्तार थिया उन्हनि खे असां रहाई ॾींदासीं। मतिलबु हुन में वली ख़ान वारा हुया जेके हैदराबाद में जेल में हुया ट्राइब्यूनल में, उहा पंहिंजी जाइ ते, पर पोइ मार्शल लॉ लॻण जे करे इहो जेको आहे सो मुआहिदो न थी सघियो। ऐं के चवनि था त हिकिड़ो रीज़न हिन जो जेको आहे सो इहो बि हुयो त अफ़गानिस्तान सां हमेशह जे लाइ मामलात तइ थी चुका आहिनि ऐं मुआहिदो हिकु दफ़ो दस्तख़त थींदो, इन जे करे जेको आहे सो इट वॉज वन ऑफ द फैक्टर्स जेको ज़ियाउल हक़ खे तयारु कयईं त जेको आहे सो आई डोंट बिलीव इन इट, बट किथे किथे तारीख़ुनि में इहो ज़िक्र बि थी वियो आहे त इन जे करे दिस वॉज वन ऑफ द फैक्टर्स, पर छॾियो उन ॻाल्हि खे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं तव्हां हे सेटअप तब्दील कयो ऐं पोइ जेको आहे सो टास्क जो कयो, दैट विल बी टू लेट। आई टेल यू दैट विल बी टू लेट। पाकिस्तान जे लाइ बि, अफ़गानिस्तान खे तव्हां छॾियो, अफ़गानिस्तान हमेशह जेको आहे सो जंग में रहियो। ज़ियाउल जे ज़माने खां जॾहिं सोवियत यूनियन वारा आया उन्हनि पाण खे पाण तबाह कयो आहे। हाणे तालिबान जेकॾहिं आया आहिनि उन्हनि जो पंहिंजो इस्लाम आहे, जीअं आबिद साहब चयो, ठीकु आहे, पंहिंजी जाइ ते आहे। हो छा बि कनि था, दुनिया उन्हनि खे ॾिसे थी पई, सभु कुझु थो करे। दे विल कोलैप्स, उहो पाण पंहिंजे वेट जे अंदरि थी करे कोलैप्स करे वेंदी। गवर्नमेंट पंहिंजी जाइ ते आहे उहो, पर असांखे हिन वक़्तु जेको असां वटि सूरत हाल आहे, इंडिया सां जेको आहे सो असांजी जेका असां तालुकात बिल्कुलु ख़राबु आहिनि ऐं बलोचिस्तान जेको आहे सो इंसर्जेंसी आहे उहो बिल्कुलु पीक ते आहे। हिकिड़े लिहाज़ खां तव्हांजे 7 शहरनि ते हमिलो थिए थो ऐं उहे जेको आहे सो उनखे सस्टेन कनि था फॉर आवर्स, यानी 3 घंटा 4 घंटा, पंहिंजे तव्हां उन जेको आहे सो पोइ उन्हनि खे कब्ज़ो था छॾायो। सवाल इहो आहे त जॾहिं तव्हांजे अंदरि सिक्योरिटी शयूं कंडीशन्स एतिरियूं ख़राबु आहिनि, तव्हांखे हिकिड़ो महाज़ खोलणु न खपे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे चवण जो, असांखे हिकिड़ो सेपरेट महाज़ खोलणु न खपे। इहो असांजी सिक्योरिटी जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे। सिक्योरिटी सख्त खिलाफ है। जी आर साहब, राव साहब कुछ कहना चाहेंगे इस पर? Okay, so to add, Wahe, with a lot of respect to my senior, the Mahaz unfortunately खुली चुको आहे ऐं उन महाज़ जे पोयां तव्हांजा eternal दुश्मन बि आहिनि। It is not your option, sir, to whether to open a Mahaz or not. I don't think anybody, केतिरो बि adventurous हुजे पाकिस्तान में, केतिरी बि उनजी understanding of foreign policy and security policy में हुजे, he will or she will or they will never opt to open a front with Afghanistan. No way. Unfortunately, other way around. Is other way around. Therefore, this option, unfortunately, Pakistan does not have. Agar Ujeha, yes, I agree with that. We should have done that. Again, since whatever again the history goes back because of cumulative problems, cumulative errors of judgment, that we are where we are. Now we have to start and respond to what exists today. What exists today is that this front is not your option. You have not opened it, sir. पॉइंट टेकन जी साहब त महाज़ असां सम्झो पिया त उहो खुली चुको आहे। हाणे असांखे जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उन ते असांखे वधीक फोकस करणो पवंदो। राव साहब क्या कहेंगे? क्विक कमेंट आपका फाइनल। देखिए, इस वक्त जो है पाकिस्तान के ऊपर बहुत सख्त एक मुश्किल सिचुएशन आई हुई है। इंडिया का फ्रंट हॉट है, इधर अफगानिस्तान ने आपसे जंग शुरू की हुई है। और आलम साहब जिक्र कर रहे हैं कि घर के अंदर भी हमारे घर का वो जिक्र कर रहे हैं कि वो भी ऑर्डर में नहीं है। वही मैं कहने वाला हूँ कि हमारी अपनी गवर्नेंस जो है वो इस कदर खराब है कि मतलब किसी वक्त भी आतिश फशां पहाड़ जो है ना ये फट सकता है। कानून की कोई हुक्मरानी नहीं है, लॉ एंड ऑर्डर की कोई सिचुएशन नहीं है, जुडिशरी पे आपको एतबार नहीं है, आपका जो पॉलिटिकल सिस्टम है वो आर्टिफिशियल ऑक्सीजन पे चल रहा है। तो आप को पहले आप अपना घर ठीक करेंगे तो फिर आप बाकी करेंगे। कल अगर ईरान पे अमेरिका हमला कर देता है और उधर से महाजरीन का इन्फ्लक्स होता है, आप क्या करेंगे? क्या कोई आपके पास पॉलिसी है? क्या कोई आपके पास प्लानिंग है इसकी? आंसर इज नो एज फार एज आई एम कंसर्न्ड। तो देयरफॉर आप अपने घर को ठीक करें। जो यहाँ पे अवाम के मसाइल हैं, करप्शन को हमने हमेशा कहा कि जी कम करें, वो डे बाई डे बढ़ती जा रही है। आपका कोई काम जेन्युइन कितना हो बगैर रिश्वत के नहीं हो रहा है। एक आम आदमी की जिंदगी जितनी अजीरन है
उसको फैसिलिटी नहीं मिल रही। कराची में पानी नहीं मिलता, आप पानी खरीद के मतलब वो कर रहे हैं, आखिर वो पानी कराची में मौजूद तो है, जो टैंकर पे आप खरीद रहे हैं वो आपके घर क्यों नहीं डिलीवर होता। यहाँ डिफेंस में मैं रहता हूँ, यहाँ पे मतलब हफ्ता हाइड्रेंट बंद रहता है कि जी पीछे से पानी बंद है, उधर वो पाइपलाइन टूट गई है या वहाँ बिजली नहीं है या क्या नहीं है। सो देयरफॉर जब तक ये चीज़ें हल नहीं होंगी ये इंतशार कम नहीं होगा। जो बाहर की सिचुएशन है मैं वो यही बता रहा था कि आपका इंडिया के साथ गड़बड़ है, उधर आपके ईरान के साथ मतलब टेंशन ये है कि वहाँ पे अटैक हो गया तो स्ट्रेट ऑफ हॉर्मस बंद हो गई, गवादर का क्या बनेगा, तेल की कीमत कहाँ जाएगी और क्या होगा। तो इसलिए ये बहुत ने कहा कि जो अपना पहले आप अलग इंतशार ठीक करें ताकि आपकी फॉरेन पॉलिसी फिर उसके हिसाब से वो हो, देन यू कैन टॉक टू पीपल विद सम अथॉरिटी, सम रिस्पेक्ट कि भाई हम भी कोई कौम है। अब तो आपके एक जो कार्टून का मैं आपके प्रोग्राम में जिक्र करता हूँ, एक हाथ में आपके न्यूक्लियर बॉम्ब है, दूसरे हाथ में भीख मांगने वाला कासा है, तो दुनिया में कौन रिस्पेक्ट करेगा आपको। आप कर्जे पे कर्जा लिए जा रहे हैं। तो देयरफॉर जो हमारी इज्जत आज कमिटी ऑफ इंटरनेशनल जो नेशंस है उसमें बिल्कुल नहीं है। पाकिस्तानी पासपोर्ट की हालत देख लें, पिछले दिनों एक प्रोग्राम में बात हुई कि हज करने वालों में नंबर 1 पाकिस्तानी है और बेईमानी में या ईमानदारी के स्केल पे हम 140 141 नंबर पे हैं। तो वेयर इज द मिसिंग लिंक? मिसिंग लिंक यही है कि हम दिखावे की बात करते हैं लेकिन जो मजहब की एक्चुअल एप्लीकेशन है उसमें ना हम बिलीव करते। पॉइंट है कि राव साहब के पहले घर को ठीक करना होगा और उसके बाद। जी बहुत शुक्रिया आबिद राव साहब, आलम बरोई साहब, जी आर बलोच साहब। नाज़रीन गुफ्तगू वहाँ ॿुधी जेका करंट इन वक़्तु सिचुएशन आहे एक्सपर्ट्स जी, एक्सपर्ट कीअं ॾिसनि पिया न समूरी सूरत हाल खे ऐं कहिड़े रीति सूरत हाल डेवलप थिए पई, हीउ जेको ऑपरेशन आहे बदस्तूर जारी आहे ऐं उन ते बि असां डेट कंदासीं। एक्सपर्ट जी गुफ्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी हाणे सूमर ॾियारे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।